अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो प्रेशा आहे। मां क्लास 10 जी शागिर्दियाणी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो गुलरसानी हाई स्कूल आहे। जीअं त मुंहिंजे साथियुनि जो नालो समीउल आहे ऐं मुंहिंजो नालो अरसल अब्बासी। जीअं त अॼु असांजे प्रोजेक्ट जो नालो आहे हाज़मे जो सरिश्तो यानी ह्यूमन डाइजेस्टिव सिस्टम। असां सभिनी जानदार खे ज़िंदा रहण लाइ तवानाई जी ज़रूरत हूंदी आहे। खाधे में मौजूदु तवानाई रखंदड़ कुझु अहिड़ियूं कीमियाई शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि जेके हर जानदार खे जिस्मानी वाधे रोज़मर्रा जा कमकार ऐं चुरपुर करण में कमु ईंदी आहे। उहा तवानाई असांखे कहिड़ी रीति मिले थी? जॾहिं असां खाधो खाऊं था ऐं पेट उनखे हज़म करे थो त असांखे तवानाई मिलंदी आहे। हाज़मो आहे छा? उहो अमल जंहिंमें खाधे जा वॾा मालिक वञण जिस्म में तब्दील थी वञनि उनखे हाज़मो चइबो आहे। हाज़मे जा कुल 5 मरहला हूंदा आहिनि। खाधो वात में विझणु, हज़म थियणु, जज़्ब थियणु, इस्तेमालु ऐं ख़ारिज थियणु। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो हाज़मे वारो रस्तो हिकु डिघी नली हूंदी आहे जेका वात खां शुरू थिए थी नेकाल वारे ते ख़तमु थिए थी। हुनजी डेग अॼुकल्ह 7 हाज़मे वारो रस्तो हिकु डिघी नली हूंदी आहे जेका वात खां शुरू थिए थी नेकाल वारे सुराख़ ताईं ख़तमु थिए थी। हुनजी डेग 7 मीटर हूंदी आहे। हाज़मे वारनि उज़वनि खे 2 हिस्सनि में विरायो वियो आहे। हाज़मे जे रस्ते वारा उज़वा ऐं मददगार उज़वा। हाज़मे जे रस्ते वारा उज़वा उहे हूंदा आहिनि जंहिं मां खाधो गुज़रे थो ऐं मददगार उज़वा उहे हूंदा आहिनि जंहिं मां खाधो गुज़रे नथो पर उहे कुझु जूस ख़ारिज कंदा आहिनि जंहिंजी मदद सां असांजो खाधो हज़म थिए थो। हाज़मे जे रस्ते वारा उज़वा वात, निड़घट, निड़ी, मादो, नंढो अंडो, वॾो अंडो ऐं नेकाल वारो सुराख़। मददगार उज़वा ॾंद, ज़ेरो, पितो ऐं लबलबो। हाज़मे जो सरिश्तो कहिड़ी रीति असांजो कमु करे थो असांजे जिस्म में? जीअं त जॾहिं असां खाधो वात में विझंदा आहियूं त उते 2 क़िस्मनि जी डाइजेशन थींदी आहे, हिकिड़ी मैकेनिकल, ॿी केमिकल। मैकेनिकल डाइजेशन असांजी ॾंदनि जी मदद सां थींदी आहे, जॾहिं त केमिकल डाइजेशन वात में मौजूदु सेलिवा ग्लैंड्स यानी पाणियार जी मदद सां थिए थी। वात में खाधो टुटणु शुरू करे थो केमिकल डाइजेशन जी मदद सां, जंहिंखे असां बोलस चवंदा आहियूं। बोलस वात मां निड़ीअ में जीअं ई शामिलु थिए थो त निड़ी उनखे मैदे ॾांहुं धिकजंदी वञे थी, लेरनि जी सूरत में धिके थी। मैदो हिकु अंग्रेज़ी हुर्फ़ जे शिकिल जो हूंदो आहे। जीअं त तव्हां हिते ॾिसो पिया जे शिकिल जो हूंदो आहे, उहो हिकु गोथरी नुमा शिकिल जो हूंदो आहे जेको खाधे खे 3 खां 4 कलाक पाण में स्टोर करे रखे थो। मैदे में ॿीहर 2 क़िस्मनि जी डाइजेशन थींदी आहे, हिकिड़ी मैकेनिकल, ॿी केमिकल। मैकेनिकल डाइजेशन इन तरीक़े सां जॾहिं मैदे जूं तह वारियूं वॉल्स जॾहिं चुरपुर करणु शुरू कंदियूं आहिनि त खाधो टुटणु शुरू कंदो आहे, इहो हूंदी आहे मैकेनिकल डाइजेशन। ऐं केमिकल डाइजेशन मैदे में मौजूदु गैस्ट्रिक जूसिस हूंदा आहिनि जंहिंमें HCl पाणियार ऐं कुझु अहिड़ा एंजाइम्स मौजूदु हूंदा आहिनि जेके खाधे खे टोड़ण सां गॾोगॾु उन में मौजूदु जरासीमनि खे पिणु ख़तमु करे छॾींदा आहिनि। इहा हूंदी आहे मैदे में मौजूदु डाइजेशन। लेकिन मैदे में खाधो पूरी तरह पंहिंजी असुल शिकिल विञाए वेहे थो ऐं हिकु काइम जी शिकिल इख्तियार करे थो जेका लहरुनि जी सूरत में नंढे आंडे यानी स्मॉल इंटेस्टाइन में गॾु थिए थी। स्मॉल इंटेस्टाइन में जेरो पंहिंजी रस ख़ारिज करे थो जेका पिते मां हलंदे स्मॉल इंटेस्टाइन में अचे थी। उते जंहिंखे असां बाइल चवंदा आहियूं। बाइल खाधे मां यानी काइम मां मौजूदु सणभ खे मुकमल तौरु टोड़े छॾे थी। ऐं लबलबो हीअ पेनक्रिएटिक्स पत्ते जी शिकिल जो हूंदो आहे जेको ख़ुदि हिकु रस ख़ारिज कंदो आहे जंहिंखे असां पेनक्रिएटिक जूस चवंदा आहियूं। उहा खाधे में मौजूदु सणभ, निशास्ते ऐं प्रोटीन खे टोड़े छॾे थी यानी ब्रेक डाउन करे थी। स्मॉल इंटेस्टाइन में असांजो खाधो मुकमल तौरु जज़ब थी वञे थो ऐं रत में शामिलु थी वञे थो। इते असांजी डाइजेशन कंप्लीट थिए थी। लेकिन कुझु अहिड़ो अनडाइजेस्टिव फूड हूंदो आहे जेको बिग इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन मां जे आख़िरी हिसे रेक्टम मां नेकाल वारे सुराख़ यानी एनियस मां ख़ारिज थी वञे थो। जीअं त सॼे हाज़मे जे सरिश्ते जूं कुझु अहिड़ियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि जीअं वात में छाला, निड़ीअ में ज़ख़म ऐं नंढे आंडे वॾे आंडे में अल्सर जहिड़ियूं बीमारियूं जंहिंसां असांजो हाज़मे जो सरिश्तो मुतासिर थींदो आहे। लेकिन अॼुकल्ह जे डॉक्टरनि कुझु अहिड़ा इलाज ॻोल्हे वरिता आहिनि जेके सिरिंजिन दवाउनि जी मदद सां थी रहिया आहिनि। पर हिन जी अहिड़ी बीमारी बि आहे जेका एनियस वटां पाइल्स यानी दाणा अहिड़ा निकिरंदा आहिनि जेके इलाही ख़तरनाक साबित थी सघनि था, इंसान खे उथण वेहण में तकलीफ़ ॾेई सघनि था। लेकिन डॉक्टरनि उन जे इलाज सां कुझु उज़वनि जी ट्रांसप्लांट जहिड़ियूं बीमारियुनि जा इलाज बि कढी छॾिया आहिनि। ऐं हिते मुंहिंजी प्रेज़ेंटेशन कंप्लीट थी थिए। अगरि तव्हां को सवाल हुजे त तव्हां